सही हिन प्लाटनि जा ॿ हिसा आहिनि हिकिड़ा प्लाट सर्वे ज़मीन ऐं मालिकीअ में आहिनि ॿिया प्लाट इरिगेशन डिपार्टमेंट वटि आहिनि जंहिं हंध ते असीं बीठा आहियूं इहो ॿिन्ही प्लाटनि जो हंधु आहे हिकिड़ो दंग आहे बिल्कुलु दंग आहे उन दंग हिन जे ओलाहे पासे ॾे ॿई ऑपरेशन्स जीअं तव्हां चयो त हलनि थी पियूं हिकिड़ो रिसर्च आर्कियोलॉजी खातो डिपार्टमेंट ऑफ आर्कियोलॉजी लतीफ़ यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी ऐं एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट टिन्हिनि जा डिपार्टमेंट जा माण्हू माहिर हिते असां वटि आहिनि उन सां गॾोगॾु माफ़िया वारा बि खुटनि था पिया माफ़िया वारनि सां पहुचण जो कमु जेको आहे सो गवर्नमेंट जो आहे ऐं हीअ रिसर्च जेका आहे ख़ामोशीअ सां माना ॾिसो था पिया असीं ख़ामोशीअ सां इन जे करे ॾिसूं था त मुसलसिल 3 ॾींहंनि खां वठी ऐं चवंदो थो अचां त सिक्योरिटी ॾिनी वञे पर सिक्योरिटी कंहिंखे था चओ साईं मां SSP साहिब खे बि चयो आहे त SSP सखर जे SSP सखर जी खे अर्ज़ु कयो आहे ऐं डिपार्टमेंट ऑफ आर्कियोलॉजी DG मंज़ूर कनासरे साहिब जन बि उन्हनि खे चयो आहे त बाबा असांजी टीम खे सिक्योरिटी ॾियो हिते वॾी साइट हुई पर हाणे जेॾी महिल असां आया आहियूं पंहिंजे हींअर ॾिसूं था 2017 में डोज़र घुमाए करे सर उहा साइट ई न आहे असां पाण ख़ुदि परेशान थी विया आहियूं त उहा जेकी लाखों जो दड़ो जंहिं ते पहिरीं एक्सक्वेशन हिकिड़ी साइड ते थी आहे एॾी वॾी तहज़ीब जेकी असांखे मिली आहे असांखे ख़बर बि आहे इहा तहज़ीब आहे पर पोइ बि हुननि जेको आहे इहा रिलीज़ ते ॾेई छॾियूं आहिनि जॻहियूं प्लाटिंग करे वरिती आहे खोड़ सारा पुराणा ठा मिलिया आहिनि जेका माण्हू पोटरी जेके असां चवंदा आहियूं हुन में इंडस स्क्रिप आहे डिज़ाइनिंग वारी पोटरी आहे ठीकु आहे सील्स कुझु मतिलबु की कुझु जेका पुराणा रांदीका हूंदा हुआ हुनजा व्हील्स आहिनि उहे बि मिलिया आहिनि हिकु ॿ मुकमिल शइ अहिड़ी शइ न लधी आहे मुकमिल शइ त का बि न लधी आहे त तक़रीबन सभु ब्रोकन पीस मिलिया आहिनि असांजा साईं असां आहिनि असां माना ॿियनि असांजो जॾहिं कॉन्फ्रेंस जी मोहन जे दड़े में उते उहे एक्सकवेशन कनि पिया त उनखे सॼी ट्रेन जेका आई उहा कवर्ड हुई ऐं उहा पंहिंजे जेका गर्मीअ खां इन्हनि खां माना बचाइनि पिया उन सां छो त जेका बि आहे साइटूं जेके तबाह थियूं आहिनि माहौलियत खां जी क्लाइमेट चेंज जे करे तबाह थियूं जी त असांखे माना उहो न आहिनि सहूलियतूं बि न आहिनि असांखे उहो एक्सक्यूशन दौरान असां मिटी छाणीसीं छाणण खां बाद असांखे सॉफ्ट स्टोन्स मिलनि पिया सन्हा ऐं असांखे बीड्स में मिलनि या पार्टीशन मिलनि पिया